नाज़रीन, शिकारपुर ज़िले के तालके हेडक्वार्टर गड़ियासीन थाने के हद यूसी नौशर वापड़ो के गोठ नूर खान जतोई वासिन पुलिस खिलाफ सख्त एहतजाज किया है। गोठाणन अला वदायो जतोई, गुलाम मुर्तज़ा जतोई, अली हसन जतोई, अला वदायो, जुल्फकार जतोई, गुलाम मुर्तज़ा जतोई समेत सवे गोठाणन मीडिया आॾो सख्त एहतजाज कंदे चयो आहे त नौशर वापड़ो वासी ब्रोई बिरादरी के एडवोकेट अली हसन ब्रोई की धुर असांजो माण्हू नाले मोहम्मद सुमल जतोई जेको रेंजर्स में ड्यूटी कंदो ऐं ताज़ो मोकिलण ते ॻोठु आयल हुयो खे क़तल कयो आहे, जंहिंजी गड़ियासीन थाणे ते कुतुबुद्दीन जतोई जी फ़रियाद ते वकील अली हसन बिरोई समेत 6 ॼणनि मथां FIR पिणु दाख़िल आहे, मगर पुलिस कातिल गिरफ़्तार करण बजा उन्हनि खां लखें रुपया रिश्वत वठी असां ख़िलाफ़ ऋण बारे ॾिनो आहे। हिननि चयो त SP शिकारपुर शाहज़ेब चाचड़, DSP ज़हूर अहमद सुमरो ऐं SHO गड़ियासीन ममताज़ सुमरो मुखालिफ़ धुर सां बिट बणियल आहिनि, जेतोणीकि मुखालिफ़ वॾे पैसे वारा आहिनि ऐं उहे पुलिस खे लखें रुपया खाराए रहिया आहिनि। उन करे लखें रुपया खाइण बैदि SSP शिकारपुर समेत लाॻापियल पुलिस अफ़सरान मुखालिफ़ धुर खां भारी रक़म वठी रेंजर्स शहीद अलकार जो खून लोहणु चाहिनि था। हिननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे बयानबाज़ी कई आहे त असांजो मिटनि सां को तालुकात नाहे, सम्झव। असांजो शहीद जवान असांजो क़तल कयो वियो आहे, असांखे उन इंसाफ़ खपे। असांजे मथां ड्रोनियूं हमला कया वञनि था पिया, असां सां इंसाफ़ खपे। असांजी ओताक साड़ी उन जे बावजूदि असांजी ओताक साड़ी वई आहे, असांजे ड्रोन जे मथां हमला कया विया आहिनि। असांजो वॾो आहे क़ाबिल एतिराम सजण जतोई, उहो ज़ख़्मी थी पियो आहे। उनजे बावजूदि असांजो नुक़सानु कया अथईं एतिरा जो अंत। उन खां पोइ SSP शाहज़ेब चाचड़ बि रिश्वत खाधी आहे, ऐं मुमताज़ सुमरो उन बि 40 लख रुपया वकील बिरोईअ खां वठी असांजे मथां धमकियूं बि ॾिए थो, चए थो केस तो हथु खणो। असां केस तो हथु न खणंदासीं। असांजो आला ऑफिसरनि खे इहो ई आहे रिक्वेस्ट आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ न थींदो पोइ असां को बि क़दम खणंदासीं। उनजा ख़ुदि मुख़्तियार आला ऑफिसर हूंदा, छाजे करे असांजो फ़ौजी जवान असांजो क़तल थियल आहे, असांखां बर्दाश्त नथी थिए। असां जेको असांजो क़तल थियल आहे असांखे उहे बि काड़ियूं धार बीठियूं आहिनि। उन खां बावजूदि असांजा अची मथां ड्रोनियूं हमला आणे थो पियो त केस तो हथु खणो। असां केस तो हथु न खणंदासीं। असां सां इंसाफ़ जेसिताईं न थींदो असां कुझु बि न कंदा, भले 50 लख वरितो अथई, भले किरोड़ वठे, 5 करोड़ असां न खणंदासीं। असांजी रिक्वेस्ट इहा ई आला ऑफिसरनि खे त असां सां इंसाफ़ कयो वञे। माल जे भेल तां अली हसन बिरोईअ सां मसइलो थियो। उन्हनि में अली हसन बिरोई असांजे रिश्तेदारनि जो छोकिरो गोली हणी जंग में फटी पियो ऐं मोहम्मद सुमर कुझु ॾींहंनि खां बाद में इलाज लाइ अम्मा जे इलाज लाइ ॻोठु आयो। उहो वापसी वञे पियो ड्यूटीअ ते त उनखे रस्ते वेंदड़ अली हसन सिकंदर जतोई ऐं ॿिया 6 जवाबदार बेगुनाह गोलियूं हणी क़तल कयो। असांजो इहो मुतालबो आहे त उनजे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं शाहज़ेब चाचड़ खे हितां हटायो वञे। उहो ॻरी रिश्वत वठी 40 लख वठी बिरोईअ खां, अली हसन बिरोईअ खां, ऐं असां ते प्रेशर विझे थो ऐं ड्रोन हमला करे थो त सुलियो बि कयो ऐं केस तां हथु खणो। असांजो केस मोहम्मद सुमर एहलकार शहीद रेंजर्स एहलकार जो पुलिस खां करे रेंजर्स खे ॾिनो वञे। असांजो इहो ई मुतालबो आहे। यकी असां नाजाइज़ियूं कंदो आयो अॼु ताईं ताईं। वरी असांजे मिटनि जो छोकिरो बि शहीद कयो अथईं, बेगुनाह रस्ते वेंदो उहो बि शहीद कयो अथईं साईं। पुलिस न बिरोईअ शहीद कयो आहे। असांजे मिटनि जो फ़ौजी उन सां को वास्तो ई न हुयो, क़ौम जा हुया। हाणे ताईं के ॼण यको असां ते अची ड्रोनियूं हमला हे त केस था हथु खणो फिरो अमुन कयो ठहो। असां ठहूं त साईं कहिड़े तरीक़े सां ठहूं, केस उन कातिल गिरफ़्तार त थियनि न।